مغل جبانی پر خیال جو ظاہر جو اور جو شعر ہے جو ہے ہمارا کوئی جہاز بے حال ہے عشق راہل پتی کا واہ تو نل تو جو سواجر و خراب تو کھل جانے بار تو کھل ہر طرف آئے گلن جو قدر عام جناب اجازت ہے شرط میں جو پہلو بند پڑو وہ بے حوالے سا ہے شہر جو موجودہ حوالے کا میں پڑھا تو جیسے حاصل ہو کدیں رتبہ خاص اجو وہ عشق بخاری ہے کافی گالیں تھیں سچوں گالیں تھیں انہوں نے اپن کو کھیل ہو گئے ماں سے سبھی کا گھر جب میں لکھو صبح کا وقت سمجھو میں کچھ سوچو کہ وہ کچھ چھوٹی وہی پڑھا دو گنگ رکھتی ہے تو نکلی گنگ رکھی ہنی سبزی تھی بان کپڑی ہے تو نکلی بان ہنی سبزی تھی یعنی کہ ٹرانسپلانٹ تھی سکے تھی جائے جو اندھے کے اصول ملی سکتی کہنے پڑی یعنی تو میری پلاسٹک سرجری تھی کر دیتی درحور جیسے اصل آئے انہیں جو نقل نقل تھی سکے درحور جیسے اصل آئے انہیں جو نقل نقل تھی سکے ان میں سے روح سے اصل سے ہر صورت میں انہیں تیزاب کا بچایا کرتی ہے امانت جو زندہ ہے تو انہیں جو کارن ہوگی وہی آئے جب حکومت جو روح سے تو یہ اصل سے تیزاب کا بچایا رکھو سبحان اللہ شخصیتوں میں یہ شخصیت ہی گالان ہوئے اور یہ نام شیخ چاہتا میں جب بتا رہا ہے ابھی فلموں سے جب کلا سے جب کتال میں بھی ہو گیا ہو بلیک سے ٹکٹ وٹھن پئی کیڑی اسان خوش قسمتی ہے تب بنا بلیک سے ٹکٹ وٹھن جي بنا قطار میں بيهڻ جي جو دیدار عام کرے رهيا آهيون جنهن جو نام سمجھو اسان سڀني جو دل عزيز آرٽسٽ कंहिंखां पुछियो वियो त डायमंड जी तारीफ़ छा हुजणु घुरिजे हीरो छा थींदो आहे त जंहिंजो जवाबु आयो त हीरे खे जंहिं पासे खां ॾिसो हीरो नज़र अचे ऐं उन जे पासे खां ॾिसंदासीं शायदि अख़लाक बहितरीन अदाकार बहितरीन सदाकार निहायत बुलंदसार वॾे हिस्से सारी वारो इंसान लॻी सरकार जेतिरो बि मोहबत पाए नंढो नंढा हुया जिन ते उहो सराफ़ न तोड़े विखायो ऐं उनजो नतीजो त मोहबत जो हुनखे इहो मिलियो आहे त इम्तियाज़ जे नाले सां हुकूमत पाकिस्तान हुनखे निसारी एज़ाज़ ॾियण जो ऐलान कयो ऐं असांजे लाइ एज़ाज़ इहो त असांजे विच में असीं हुनखे ॾिसूं पिया मूंखे ॾिठा भाउ जिन ॾिठो प्रिय टे सदीका आहे करे न सघां ॻाल्हि अवां सभु हथ थींदा जनाब मुश्ताक चंगेज़ी सभिनी सां अखी सभिनी हंजे पर कंहिं माण्हू मुंहिंजे अचे पूरी बहार थी मोहतरम गुल मोहम्मद इब्राहिम साहिब जनाब अब्दुल कादिर जुनैदी साहब मौलाना नबी बहल साहब ज़ैद साहब साईं आगा साहब ऐं मथे स्टेज ते वेठल हमीद सिंधी साहब साईं नसीर साहब तुरानी साहब ऐं हेठि रईस नवीर साहब जिनखे मुश्ताक चंगेज़ी हथ बधी सलामत करे मुंहिंजे दोस्तनि मुंहिंजे वॾनि मुंहिंजे बुज़ुर्गनि अदीबनि अदब जे माहिरनि
امانت مغل کے لا تمام بڑی ॻाल्हियूं कयूं जेके मूं ख़ामोशी सां ॿुधियूं ऐं अवां बि ॿुधियूं। अमानत मुग़ल सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात आहे। मुंहिंजी हिन खां पहिरीं हिन सां का रूबरू मुलाक़ात न थी, पर फनी लिहाज़ सां रेडियो टेलीविज़न जे स्क्रीन ते मूं हिनखे बार बार ॾिठो हो ऐं मां इहो महसूसु कंदो हुउसि त ॼण मुंहिंजी हिन जी मुलाक़ात तमामु पुराणी आहे, मुंहिंजी जोड़ो खां बि तमामु पुराणी आहे। छो जो ही मुंहिंजी बिरादरी फनकार जो माण्हू, ही फनकार हो, आम फनकार हो। जॾहिं मूं इहो ॿुधो त यकीन करो मां हार्ट जो मरीज़ आहियां, मुंहिंजी दिलि हिकदमि पंपिंग करणु लॻी ऐं मूं इहो महसूसु कयो त इहो ॼण धकु मूंखे लॻो आहे, छो जो अहिड़ा धका कई खाई चुको आहियां। हिन खां पहिरीं हिन ते त सेवा उछलियो हुयो, मूं ते अलाए छा छा उछलियो हुयो। दोस्तो, मां अमानत मुग़ल साहब खे इहो अर्ज़ु कंदुसि, मूंखे इहा हिकिड़ो शेर यादि पियो अचे ग़ुलाम मोहम्मद चन्ना साहब जो जेका मुंहिंजी फिल्म पिट आई, उन्हनि खे चयो मूंखे हिकिड़ो गानो लिखी ॾे, जंहिंजो मुखड़ो मूंखे थोरो यादि आहे। साथी छॾे ॾे रम नहीं फिक्र खे रख तूं अलाह में आस, मुग़ल साहब तूं अलाह में आस रख, तूं अकेलो न आहीं, तोसां असीं सभु आहियूं, तोसां सॼी सिंध आहे, त तूं अकेलो कीअं आहीं? मगर इहो छो थी थिए, छो थो ईअं आशिक़नि खे खपायो वञे, इन बारे में कुझु सोचणो आहे। इहो बि सोचणो आहे त जॾहिं अमानत गुल जी असुल मुंगेरे असांजे विच में वेठो आहे, असांखे ख़ुशी थी त हू उन माहौल खां ॿाहिरि त निकितो, मगर असुल मुंगेरे असीं हुनखे नथा ॾिसणु चाहियूं, असीं जो सॼो चहिरो ॾिसणु था चाहियूं। जेको मुंहिंजे वस में हुजे, आउं हिकिड़ो फ़क़ीर टाइप जो माण्हू आहियां, मुंहिंजी हिकिड़ी कुञती न आहे, मगर जिथे बि तुंहिंजी अमानत मुग़ल न मूंखे वठी हलंदो, आउं हली झोली खणी वञण लाइ तयारु आहियां। मुंहिंजा दोस्ती बि तो संसार हिनजे दिलि में कई हसरतूं हूंदियूं, कई ख़्वाहिशूं हूंदियूं, केतिरे ख़्वाहिशनि जे रेगिस्तान में ई मिलियो हूंदो। ईअं अमानत न थियो, अमानत मुग़ल न थियो। आख़िर में वरी इहो आउं पेट चवंदुसि, साथी छॾे ॾे त गम जी फिक्र खे रख तूं अलाह में आस, महिरबानी।